सिंध सरकार पारां कोरोना सबब एक हफ़्ते जे मुकमल लॉकडाउन खां पोइ शहर मुकमल खुली वियो। शहर खुलण सबब कारोबारी माण्हुनि जे चेहरनि ते मुस्कुराहटूं अची वियूं। शहर जा सभु नंढा वॾा कारोबारी इलाइक़ा खुली विया, जंहिं करे शहर में आम माण्हुनि जी रश बि काफ़ी हुई। जॾहिं त आम माण्हुनि तोड़े कारोबारियुनि पारां SOPs खे मुकमल नज़रअंदाज करे छॾियो, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया तोड़े पुलिस इंतज़ामिया बि SOPs ते अमल कराईंदे नज़र न आई। लॉकडाउन जे करे असां घणा मुतासिर थी वियासीं। जो कारोबार थोरो घणो हुयो उहो बि असांजो तबाह थी वियो। किराया असांजा रेट आहिनि 40-40 हज़ार किराया आहिनि। सुबुह 9 खां वठी 8 ताईं बि बहितर आहे। इहो हुजे बि बहितर आहे। कुझु त कारोबार हलंदो। कारोबार ते हिकिड़ो वॾो असरअंदाज़ थियो इहो लॉकडाउन जेको 8 ॾींहंनि जे लाइ गवर्नमेंट हयो हो। ख़ासि तौर ते उन तबिके लाइ इन ईद जे मौक़े में जेको रोज़ु खाइण ऐं रोज़ु कमाइण वारो आहे, हैंड टू माउथ आहे, उहो तबिको तमामु पिसजी चुको हो। रोज़गार बंदि हुयो, सॼो कारोबार बंदि हुयो, घर वेठा हुआसीं। शहर में अचूं पिया, रश्का खाए अचूं पिया, बेरोज़गारी ॾाढी वधी वई। इंतज़ामिया हिन सिलसिले में टोटली फेल आहे। पुलिस बि फेल आहे। पुलिस पंहिंजो भतो वठे थी, इंतज़ामिया सुती वई आहे। SOP ते अमल केरु कराए? शहर जे खुलण सां गॾोगॾु SOPs ते बि अमल थियणु घुरिजे त जीअं कोरोना जहिड़ी वबा खां बची सघिजे। कैमरामैन फरहान अली खोसो, आमिर अली पंवर सां ज़ैन सर्की, सिंध TV न्यूज़, जेकबाबाद।